खबर शामिल कंदासीं। रावलपिंडी में आजाद उम्मीदवार चौधरी अदनान कातलाणे हमले में मारिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। रावलपिंडी में आजाद उम्मीदवार चौधरी अदनान कातलाणे हमले में मारिजी वियो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं जिन्ना पार्क वेझो हथियारबंदनि चौधरी अदनान जी कार ते फायरिंग कई। फायरिंग में चौधरी अदनान मारिजी वियो आहे। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। रावलपिंडी में आजाद उम्मीदवार चौधरी अदनान कातलाणे हमले में मारिजी वियो आहे। जिन्ना पार्क वेझो हथियारबंदनि चौधरी अदनान जी कार ते फायरिंग कई, जंहिंमें हू मारिजी वियो आहे। रावलपिंडी में आजाद उम्मीदवार चौधरी अदनान कातलाणे हमले में मारिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। रावलपिंडी में आजाद उम्मीदवार चौधरी अदनान कातलाणे हमले में मारिजी वियो आहे।